साथियों, अॼु असां कुझु आम पॉइंट्स ते ॻाल्हि ॿोल कंदासीं जेके पॉइंट्स गुड वाइब्स गुड लाइफ किताब मां पाण खयूं आहिनि। उहे मुख़्तसर पर तमामु अहम पॉइंट्स आहिनि। नंबर 1 पॉइंट्स आहे पाण खे अहम सम्झो ऐं पाण ते ध्यानु ॾियो। नंबर 2 पॉइंट्स आहे असुल कामयाबी हर हाल में हौसलो रखणु ऐं मायूस न थियणु आहे। नंबर 3 आहे जिन खे तव्हांजी परवाह नाहे अवां उन्हनि जी परवाह न करियो। नंबर 4 आहे कंहिंजी कामयाबी ते साड़ कंदड़ ऐं ॿियनि जे सुठे अमल खे ख़राबु सम्झण वारा वाक़ई बि तकलीफ़ में रहंदा। नंबर 5 इंसान हर वक़्तु ॿिए लाइ अहम न हूंदो आहे, उन लाइ पाण लाइ अहम थियो। नंबर 6 वक़्तु तमामु क़ीमती आहे, वक़्त जो क़दुरु करियो, उन जो ताइमरी कमनि में इस्तेमालु करियो। नंबर 7 हर वक़्तु हर शइ लाइ शुक्रगुज़ार रहो, शुक्रगुज़ारी खां सवाइ तव्हां ख़ुशि नथा रही सघो। नंबर 8 शयुनि खे हक़ीक़ी ऐं सही नज़र सां ॾिसो ऐं सम्झो। नंबर 9 जेतिरी वॾी कामयाबी हूंदी एतिरा वॾा चैलेंज हूंदा, पर कामयाबी ज़रूरु अचणी आहे। नंबर 10 रवैयो तब्दील करियो ऐं मुस्बत रहो। जेकी चवनि था अवां कामयाबु न थी सघंदा उन्हनि खे नाकाम कयो। वॾी महिरबानी। थैंक यू।